डहर की वेझो मामूली ॻाल्हि तां कोबर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान गभरू नौजवान मारिजी वियो आहे। ॻोठ ॾहेसर कोबर में मामूली ॻाल्हि तां कोबर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 18 वरहनि जो गभरू नौजवान असलम कोबर मारिजी वियो, जॾहिं त फायरिंग सबबि मक़तूल जो भाउ आसिफ कोबर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूल नौजवान जो लाश खणाए इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वियो। इस्पताल में मौजूदु मक़तूल जे वारसनि आमिर कोबर ऐं ॿिनि इल्ज़ाम हणंदे चयो त संदनी बिरादरी जे मुख़्तियार ऐं गाही कोबर वारनि सुबुह जो सवेर ॻोठ ते हमिलो करे नौजवान खे क़त्ल कयो आहे, जॾहिं त फायरिंग सबबि हिकु ॼणो आसिफ कोबर ज़ख़्मी थी पियो। होॾांहुं वाक़े खां पोइ जवाबदार मौक़े तां फ़रार थी रहिया हुआ त ॻोठाणनि मुड़िसी करे हिकु जवाबदार गाही कोबर खे पकिड़े पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे ॾहरकी खां, जिते ॻोठ ॾहेसर कोबर में मामूली ॻाल्हि तां जवाबदारनि गोलियूं हणी 18 वरहनि जे गभरू नौजवान असलम कोबर खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त फायरिंग सबबि संदसि भाउ आसिफ कोबर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वाक़े बाद जवाबदारनि मौक़े तां फ़रार थियण जी कोशिश कई त ॻोठाणनि मुड़िसी करे हिकु जवाबदार गाही कोबर खे पकिड़े पुलिस हवाले करे छॾियो। ॻोठाणनि मूजिबि मामूली ॻाल्हि तां जवाबदार मुख़्तियार ऐं गाही कोबर हमिलो करे नौजवान खे क़त्ल कयो आहे, जॾहिं त फायरिंग में मक़तूल नौजवान जो भाउ आसिफ कोबर ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ पुलिस मक़तूल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो।